ऐं उन्हनि जी कृपा अथव। संत कॾहिं चोलो छॾींदा आहिनि त कॾहिं ॿुधो अथव संत जे अॻियों कॾहिं स्वर्गवासी शब्द ॿुधो अथव स्वर्गीय, कॾहिं पढ़ियो अथव, कॾहिं न पढ़ियो हूंदो। संसार जे साम्हूं लॻंदो आहे पतो बि न आहे स्वर्ग वियो कि नरक वियो, कहिड़ी गारंटी आहे। लेकिन संतनि जे साम्हूं कॾहिं बि स्वर्गीय शब्द तव्हां न पढ़ंदव। छाजे करे? छो जो संत चोलो छॾे कॾहिं स्वर्ग न वेंदा आहिनि, उहे हरीअ में लीन थींदा आहिनि, भगवान जे चरणनि में पहुचंदा आहिनि। इन करे जीअं हरि सर्व व्यापक आहिनि तीअं संत बि सर्व व्यापक थी वेंदा आहिनि। कई संतनि चोलो छॾे करे संगत खे दर्शन ॾिनो आहे। भागवत में पढ़ी ॾिसो, भगवान जॾहिं बली महाराज जी परीक्षा वरिती आहे न, 3 पगनि में सभु नापे वरितो आहे, 2 पगनि में 3 पग वठी, त प्रहलाद महाराज आया त उन्हनि जा पिता विरोचन इन्हनि जे पूर्वज आया आहिनि आकाश में, उन्हनि दर्शन कयो आहे, आशीर्वाद ॾिनी आहे, भगवान खे प्रार्थना कई आहे। संत न मरंदा आहिनि, यादि रखिजो। संत सम्झंदा आहिनि कि असां हे शरीर न आहियूं, अहिड़ा त कपिड़ा आहिनि, हे जीअं असांजे पाइण जा हे कपिड़ा आहिनि तीअं आत्मा जा कपिड़ा हे शरीर आहिनि। एतिरी सी ॻाल्हि आहे। नैनम छदंती शस्त्राणी नैनम दहती पावक न चैनम क्लेद्यंत्यापो न शोषयती मारुत। आत्मा न जलंदी आहे, न मरंदी आहे, न कटजंदी आहे, न ॻरंदी आहे, न हवा में सुकंदी आहे। आत्मा त अमर आहे। असां पाण खे शरीर सम्झी वेठा आहियूं तॾहिं दुखी आहियूं। उद्धव महाराज प्रश्न कयो 11वें स्कंद में भगवान कृष्ण को, त प्रभु मूर्ख किसको कहते हैं? कंहिंखे चवंदो मूर्ख? जंहिंखे दिमाग़ घटि आहे न, जंहिंखे ॻाल्हाइण जो अकुलु कोन्हे, पढ़ाई लिखाई नथी अचे, उनखे मूर्ख चवंदा आहियूं न असां, हा या न? लेकिन कृष्ण भगवान चवनि था जेको माण्हू पाण खे शरीर सम्झी वेठो आहे उहो ई मूर्ख आहे। हाणे ॿुधायो सियाणो केरु आहे? चओ हरे राम। भगवान चवनि था हे उद्धव, जेको पाण खे शरीर सम्झी वेठो आहे न, मां शरीर आहियां, हे मुंहिंजो शरीर आहे, उहो ई मूर्ख आहे। केतिरो गीता पढ़ी करे, भागवत पढ़ी बि अञा उहा ई ॻाल्हि मञी वेठो आहे। अगरि असां पाण खे शरीर मञीदासीं त मरण महिल दुख थींदो कि मां थो मरां, ऐं तव्हां शरीर पाण खे मञो ई कोन त दुख किथे आहे? पोइ छाजो दुख? मरण महिल कंहिंखे पीड़ा थींदी आहे ख़बर अथव? जे कोई मकान ख़ाली करे त उनखे छो तकलीफ़ ईंदी? उनखे त हथ जोड़े स्वागत सां चांहि पीआरे करे गले मिलाए करे ऐं उनखे असां विदा ॾींदासीं। लेकिन अगरि कोई मकान, मालिक जो मकान ख़ाली न करे, किरायो बि ख़तमु थी वञे, त पोइ पुलिस खे घुराइणो पवंदो आहे, पुलिस उनखे ज़बरदस्ती कढंदी आहे। त अहिड़ी तरह सां शरीर रूपी मकान जेको ख़ाली न कंदो आहे, पोइ यमदूत ईंदा आहिनि ख़ाली करण लाइ। जेको पहिरियों ई तैयार वेठो आहे, भगवान जो भजन थो करे, कीर्तन थो करे, रोज़ भगवान जो नाम उच्चारण थो करे, तुलसी जी ते जल थो चढ़ाए, गौ माता जी सेवा थो करे, सतगुरनि जे द्वार ते अची करे कीर्तन थो करे, गुण थो गाए, धर्मराज चवनि था हे यमदूतो उनजे साम्हूं बि न वञिजो, तव्हां केवल परियों खां उन्हनि खे नमस्कार करे था सघो। चओ हरे राम। अहिड़ी संतनि जी महिमा आहे।